शाहबुद्दौला यूनिवर्सिटी खैरपुर में एम्प्लॉय वेलफेयर एसोसिएशन पारां मसीही बिरादरी के दिहाड़े क्रिसमस के मौके ते केक काटियो वियो। तकरीब में यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर खलील अहमद इबूपोटो क्रिसमस जो केक काटियो। उन मौके ते प्रोफेसर डॉक्टर खलील अहमद इबूपोटो चयो त इस्लाम असांखे समूरनि मज़हबनि जी इज़त ऐं एहतराम सेखारे थो। इस्लाम अमन ऐं भाईचारे जो मज़हब आहे। हिन चयो त हू मज़हबी हमआहंगी बर्दाश्त ऐं मज़हबनि विच में मुज़ाकरनि ते यकीन रखे थो। हिन मसीही बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मुलाज़िमनि खे क्रिसमस जो मुबारकूं ॾींदे चयो त वक़्त जी ज़रूरत आहे त अक़लियतुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वञे। एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन जे सदर कलंदर बख्श बोज़दार ऐं जनरल सेक्रेटरी मोहम्मद असलम घुमरो चयो त यूनिवर्सिटी इंतज़ामिया अक़लियतुनि जो एहतराम करे। हिन यूनिवर्सिटी में माली बुरहान के बावजूद मसीही बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ मुलाज़िमनि खे एडवांस पगारूं जारी करण ते वाइस चांसलर की साराह कई। तकरीब में रजिस्ट्रार मुरीद हुसैन अबूपोटो, कंट्रोलर इम्तिहानात गुलाम शबीर फुलपोटो, मोहम्मद हुसैन मैसर, तुफेल मंगी, रजब चांडियो ऐं ॿियनि शिरकत कई।